शाबाश ते चाचा तॻिया वॾो सॾो आहे। इहे लफ़्ज़ तोखे सुहन था? बजाए हमदर्दी जे असांजे फटनि मथां लूण थो बुरकी। बजाए हमदर्दी जे असांखे वेतर तूं दाबो थो ॾी। दाबो न, इहो तोखे चिताव आहे। पर तव्हां सां हाणे घटि न थींदी। हाणे ॻाल्हि ॿुध, सदोरीअ जे बदिले में मां शम्मा खे वनवा में विहारींदुसि। वारस जूं लाऊं शम्मा सां लाराईंदुसि। जेकॾहिं का तव्हां टी फी कई त ख़बर अथव न त मुंहिंजो नालो आहे तॻियो। चीकट कंदा वतंदव, ची ची ची। थधो थी परू, थधो थी, मुफ्त में न मारिजी वञे। अजबा सालार अञा घर नाहे मोटियो। नादिर किथे आ? चवांस त वञी वठी अचेस। मंझंदि जी मानी बि कोन खाधी अथई। नादिर पंहिंजे दोस्तनि सां वियो घुमण हफ़्ते खन लाइ। सालार खे भला मेहरू तव्हां ई फोन कयो त हाल हवाल वठांस। कंहिंखां पई हाल हवाल वठी? तोखे पई यादि कयां। सुबुह खां वठी शाम थी वई। हा, ॻोठ में हेॾो वॾो मसइलो थी वियो आहे ऐं असां ॻोठ जा वॾा आहियूं त ज़ाहिर आहे असांखे भॼ डुक करणी पवंदी न। का ख़बर त पवे त सदोरी केॾांहुं वई आहे? बाक़ी भॼी वई आहे या ॿियो को मसइलो आहे? ॿियो वरी कहिड़ो मसइलो थियो हूंदो? पक सां भॼी वई आहे या असां त केस बि दाख़िल कराए छॾियो आहे। कंहिंजे ख़िलाफ़? गुलूअ जे ख़िलाफ़। ॿियो वरी कंहिंजे ख़िलाफ़? गुलू केरु आहे? आहे हिकिड़ो धारियो माण्हू, असांजे ॻोठ में रहंदो आहे। सदोरीअ सां गॾु उहो बि गुम आहे। सालिया जो हाल कोन्हे को। 2 भेरा बेहोश थियो आहे, 2 भेरा। हाणे बि दवा वठी ॾेई मां हुनखे घर छॾे आयो आहियां। भलादा परूअ जी का ख़बर चार पई? लॻे थो त परू जंग मोह करे वियो आहे, छो जो ॻोठ में हू कंहिंखे नज़र ई कोन थो अचे। जंहिंजी भेण हेॾा खेल कंदी उहो झंग मुंहुं न कंदो त बाक़ी छा कंदो? चङो चङो, हाणे तूं इहे तबसरा न कर। वञ ऐं मुंहिंजे लाइ मानी लॻाए, बुख लॻी आहे ॾाढी। न परू न, अञा पटको लथो न आहे। सुल्तान, मां हाणे कहिड़ो कंध खणी घुमंदुसि? पटको ॿधी कुहाड़ी कुल्हे ते रखी कहिड़ी बांह लोड करे राज में हलंदुसि? सब्र कर परू, सब्र कर। ही का नई ॻाल्हि कोन्हे का। ही पहिरियों वाक़ियो कोन्हे। इंसान जेकॾहिं चाहे न त हर शइ जो हल कढी सघे थो यार। सुल्तान मां सदोरी ही छा कयो? असांजी इज्जत जो ज़रो बि ख्याल न कई। असांजा पटका लाहे धूड़ करे छॾी। छा हू हाणे सुख जो साह खणी सघंदी? पोड़े पीउ जो कंध केराए हू जी सघंदी? जंहिं पोड़े पीउ हुनखे 20 साल निपाए पाले वॾो कयो, ॻोठ में अहिड़ी ज़िलत भरी ज़िंदगी हुनखे ॾेई हली वई। परू, इंसान बेवस आहे ई आहे, पर यार चवंदा आहिनि त इंसान पत्थर खां बि ॾाढो हूंदो आहे। थी सघे थो इहो तव्हांजो ख़्याल हुजे, मतां सदोरी खे अगवा कयो वियो हुजे। सदोरी औरत आहे, हुनखे वर्ग लाइ हुन सां धोखो कयो वियो हुजे। पर यार असां सभु गॾिजी सदोरी खे ॻोल्हियूं था। पर जेकॾहिं तूं न हिमत हारे वेंदे त यार कुझु बि कोन थींदो। तोखे पत्थर थियणो पवंदो ऐं न मसइले जो हल तोखे कढणो पवंदो। ये कूड़ा दिलासा सुल्तान न ॾे। मूंखे ख़बर आहे त सदोरी असांजे मुंहं मथां कार मले वई आहे। अभागी सदोरी अॻ में बि अहिड़ी कोशिश कई पर नाकाम वई हुई। हाणे उथी था हलूं। चाचो साले बि अलाए कीअं थींदो हूंदो यार। न यार, मां हाणे ॻोठ कोन हलंदुसि। तोखे हालातुनि सां मोह ॾियणो पवंदो। मां तोसां गॾु आहियां यार। कहिड़ो मुंहुं खणी मां ॻोठ हलंदुसि? माण्हू त यार मूंखे भेड़ा नहीं मारे छॾींदा। बरोबर उथी था हलूं। चाचो साले तमामु घणो परेशान हो। जेकॾहिं चाचे साले खे असां दिलासो न ॾिनो न त यार चाचो साले मरी वेंदो।
उथि त हलूं, उथी उथी हल। आखिर केर तो थी सके एतरी जुरत कंहिंजी थी आ रह सालार खान जे ॻोठ मां छोकिरी भॼाए वियो आहे। भाई साहब माण्हू त असांखे मेणा पिया था ॾियनि पर अञा त असां वारस जी शादी बि कोन कराई हुई। कोई माण्हू छो था असांखे मेणा ॾियनि? घर ॻोठ जी छोकिरी वई आहे, सॼे ॻोठ जी बेइज़ती थी आहे। माण्हू त इहो ई चवंदा न त सालार खान जे ॻोठ जी छोकिरी भॼी वई आहे। हा रे साहब सॼे ॻोठ जो कारो मोह करे वई आहे। गौर तूं उथियल वेठल आहीं, तूं छा थो सम्झी? इहा जुरत कंहिं कई हूंदी? मुंहिंजो त 100 सैकड़ो शक इन छोरे गुलूअ में आहे। बाबा साईं मूंखे बि न लूसीअ ते ई शक आहे, बाक़ी ॻोठ जो को बि माण्हू अहिड़ी हरकत नथो करे सघे। जांच कर गौर, जांच कर। छोरो गुलू अॼुकल्ह आहे किथे? हा रे साहब मां जांच कयां थो, मूंखे त इन में ई शक आहे पर छा कजे, नादर खान जो दोस्त आहे इन करे डंदनि जे हेठां काठी आहे। बाक़ी न त मां इन गुलू खे कॾो को काक जा वण ॿेकार छॾियां। ठीकु आहे, गुलू जिते बि मिले त घटि न कजांसि। मां ॼाणा त नादिर खान ॼाणे। ठीकु आहे रे साहब। अदी रो न, रोअण सां मसला हल न थींदा। महिरबानी करे सब्र कर, परेशान न थी। जेकॾहिं असां सभई रोंदासीं त असांजे रोअण सां इहे मसला हल कोन थींदा। असां जेकॾहिं न हिमत हारी त ही राज वारा असांखे जीअण कोन ॾींदा। असांखे ही राज वारा एतिरो त तंग कंदा जो मजबूर थी असांखे ॻोठ छॾणो पवंदो। इन करे हालतुनि सां मुंहुं ॾे मुंहिंजी भेण। सदोरी भॼी कोन वई आहे, सदोरी खे अगवा कयो अथनि पुलिस। असां सभु सदोरी खे ॻोल्हियूं था। भापरू हक़ सच चवण वारो इंसान आहे, इन जे करे परुअ जा हज़ारे दुश्मन आहिनि। मूंखे पक आहे त कंहिं कम ज़र्फ़ दुश्मन असां सां ही हालत कई आहे। अदा अदा वारो कर, हिकु तूं ई त असांजो सॼण आई, बाक़ी ॿिया असांजे अंदर में वढ था विझनि। अबा सुल्तान हाणे कहिड़ो जीअंदासीं? रब पाक बस पंहिंजो करे वञी क़बर में सुख सां सुम्हा। हिन छोरीअ त सॼी ज़िंदगीअ जी मिटीअ में मिलाए छॾियो। बाबा तूं फिकर न कर, जेकॾहिं हुन असांजो ख्यालु न कयो आहे न त असां बि हुनजो ख्यालु न कंदासीं। जेकॾहिं मां सिसी धड़ खां हुनजी धार न कई न त तुंहिंजो पुटु न आहियां। आखिर तव्हां इहे सभु छो था सोचो? सदोरी भॼी कोन वई आहे, हुनखे अगवा कयो अथनि। अदा असां भले मञूं बि त सदोरी अगवा थी वई आहे, पर हिन ॻोठ वारनि खे केरु माठ कराईंदो? मुंहिंजो अल्लाह मालिक आहे। तव्हां बेफ़िक्र थियो, परेशान न थियो। तव्हां वियो त मां तव्हांजे लाइ मानी खणी थो अचां। तव्हां वियो। अस्सलाम वालेकुम यार, मदद हर घड़ी हर पलक। यार मां वारा बच्चू किथे पराए घर में आयो आहियां छा? या अम्मा एॾी जवान थी वई पोड़ीअ मां? लॻे थो त नशे जे करे अम्मा में मूंखे प्रिय थी नज़र अचे।
मुआ अंधो आई छा पंहिंजे ई पराए घर जी सम्झ न थई अंधो बंदो न नज़र सफ़ा चिटी आहे चिटी पर कॾहिं कॾहिं भंग जे नशे में बताल खाई थो वञा हाणे अची वियो आहे त भला के ॿ चारि ॻाल्हियूं करे कचहरी कयूं और तुंहिंजी मर्ज़ी चांहि ढुक पीआरे या न पीआरे हल ता मां वांदी न आहियां तो जड़े वांदे के चाय पियारियां वञड़े माना तॾहिं जी मुड़ुस माण्हू न आहे का ॻाल्हि न आहे वञी तो या सदके बाबा के वञा तो हर बार पिणे के सॾु करे चौथी रंग में भंग विझी हाँ भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए या सदोरी कंहिंसां भॼी वई मूंखे कहिड़ी ख़बर मां को सदोरी सां गॾु हुयसि छा नो प्रॉब्लम हिक जेतिरियूं छोकिरियूं अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं हिक ॿिए खे ज़रूर ॿुधाईंदियूं आहिनि सम्झी ॿुध ॻाल्हि कंहिंसां न कजांइ बाक़ी असां बि इन क़िस्म जूं ॻाल्हियूं हिक ॿिए खे ॿुधाईंदा आहियूं खुदा जे वास्ते मुंहिंजी जान छॾ हाणे ॾिठई न सदोरीअ जा कम कीअं बंबूर खे बाहि ॾेई ऐं भॼी निकिती हली वई पर पाण ईअं कॾहिं बि कोन कंदासीं न भॼंदासीं न अहिड़ी का ख्वारी खणंदासीं बाक़ी शादी हिक ॿिए सां ॻाए वॼाए चाचनि मामनि खे घुराए निकाह कबो सम्झी नी होॾो काज कंदुसि मां बाबा ओ बाबा हे ॾिस बशू वञा तो ईअं हर बार ख्वार त न कर किथे इहो कमु गुलू जो त न आहे ॻोठ जो ॿियो माण्हू अहिड़ी हरकत का बि नथो करे सघे थी सघे थो पर भा अॼुकल्ह जे नौजवाननि मां इज़त एतिराम हया शर्म वारो क़दुरु घटिजी वियो आहे ॻोठ जो को बि माण्हू थी सघे थो ऐं कंहिं ते बि शक करे सघिजे थो हा सुल्तान तूं छा थो सम्झी इहो कमु कंहिंजो आहे परू इहा मूंखां वधीक तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे मां हिन ॻाल्हि खे वधीक नथो सम्झी सघां इहा ख़बर वधीक औरत खे ई पइजी सघे थी हा इहा ॻाल्हि बि आहे तव्हां अॼु शमा खे चओ त हूअ ॻोठ जी औरतुनि सां हाल अहवाल करे इहा ख़बर औरतुनि खां ई पइजी सघे थी पर यार अलाए छो मुंहिंजो शक गुलू मथां आहे बिल्कुलु इहो गुलू बि शक खां आजो न आहे पर हिन जो मतिलबु इहो न आहे त असां ॿिए पासे जांच न कयूं मूं पंहिंजे सभिनि दोस्तनि खे चयो आहे त हू बि जांच कनि पर अञा ताईं का ख़बर न पई आहे मूं त इहो बि ॿुधो आहे त सालार ख़ान गुलूअ जे मथां FIR कटाए छॾी आहे हा ॿुधो त मूं बि आहे फ़िलहाल मां पुलिस जे चकरनि में पवणु नथो चाहियां सालार बाबा खे वठी वियो सालार बाबा खे थाणे ते वठी वियो थी सघे थो केस दाख़िल कयो हुजे पर भा तूं को बि फिक्र न कर तमामु जल्द असां सदोरी खे ॻोल्हे वठंदासीं मुंहिंजे ख़्याल में त हाणे असांखे हलणु घुरिजे बाबा तव्हांजी नई ज़िंदगी मुबारक हुजे रब पाक तव्हांखे ख़ुशि आबाद रखे तव्हां हाणे कानूनी तरीक़े सां ज़ाल मुड़ुस थी चुका आहियो वकील साहब तव्हांजी वॾी महिरबानी पाण में ॾिसो गुरु तूं मुंहिंजो दोस्त न पर भाउ आहे तो जेको कयो आहे असां ॿिन्ही जे लाइ उहो सॻो भाउ बि नथो करे सघे तुंहिंजा इहे थोरा मां सॼी ज़िंदगी लाहे न सघंदुसि न नादर ख़ान न अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे उहो दोस्त ई कहिड़ो जेको वक़्त ते कमु न अचे अदा तव्हां मूंखे माफ़ु कजो मूं तव्हांखे ग़लति सम्झो का ॻाल्हि नाहे हाणे तव्हां घरु हलो महीने खनि जो मां
राशन बि वठी रखिया आहियूं। सुभाणे अचिजांइ यार, न त मां सॼो ॾींहुं बोर थींदुसि। न नादर ख़ान न, मां 2 ॾींहं खनि कोन ईंदुसि, मूंखे थोरो कमु आहे ज़रूरी। ठीकु आहे, पोइ मां हाणे हलां थो। चङो ठीकु आहे। ॻाल्हि इहा नाहे त को मां हिन सुल्तानड़े ऐं परूअ खां डिॼां थो, पर मां ॻोठ में ख्वार थियणु नथो चाहियां। मां चाहियां थो त माठ मिठीअ में कमु थी वञे। बबल साईं, सियाणनि चयो आहे त पैसा फेंक तमाशा बेक। बाबा जिते ॾाढ न हले उते पैसो हलंदो आहे, पैसो। इन परू ऐं सुल्तान असांजा राहूं रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। उन्हनि खे सबक त ज़रूर सेखारींदुसि, पहिरियां मुंहिंजो मक़सदु हलो। बाबा साईं, को न को रस्तो त पहिरियां ताईं वेंदो हूंदो न, बसि अव्हांखे उहो रस्तो जाचो। आख़िर उहो रस्तो कहिड़ो आहे जेको मूंखां नथो लभे? बाबा साईं, पहिरियां खां परस्तान जी परी त कान्हे न, जंहिंजी का क़ीमत ई न हुजे। हर इंसान जी का न का कमज़ोरी हूंदी आहे बाबा साईं, ऐं पहिरियां जी कमज़ोरी आहे पैसो। पैसो त मां ॾियण लाइ तयारु आहियां, तूं रुॻो मलूक खां पहिरियां जी रक़म पुछी आहे। पर गुहर जेकॾहिं मलूक पैसे ते राज़ी न थिए त पोइ? बाबा साईं, पोइ त हिकिड़ो ई रस्तो आहे, ऐं उहो रस्तो आहे त तव्हां पहिरियां सां रस्मन शादी कयो। छा प्रिय सां शादी? न गुहरन न, माण्हू छा चवंदा? मां प्रिय सां शादी कोन कंदुसि। इन खां सवाइ त को ॿियो रस्तो आहे ई कोन। रस्तो हूंदो, को न को रस्तो ज़रूर हूंदो। भला शादी ज़रूरी आहे छा? बाबा, रस्ता तव्हांखे मूं सभु ॿुधाया, अव्हांखे को रस्तो मुनासिब कोन थो लॻे, अलाए छो? त पोइ ठीकु आहे, खणूं था डंडो, आर या पार। इहो ई असुल ऐं सिधो रस्तो आहे। साईं जो ख़ैर। चाचा मलूक, तुंहिंजी तबियत कीअं आहे? ख़ुशि त आहीं न? अल्लाह जो करम आहे, बिना लठजे हलां पियो। बसि इहो खंघि खुड़को छॾे ई कोन। पिरे बि ख़ुशि आहे न? हा साईं, अल्लाह जो करम आहे, पिरे बि ख़ुशि आहे। चाचा मलूक, मुरादी आई हुई, चवे पई त तव्हां ॾे संग थी लहणे। पिरे बशूअ जी मंग आहे, मूं बि तोखे चयो त मुरादीअ खे पिरे जो संग ॾेई छॾ, पर चाचा तो कंहिंजी बि कोन ॿुधी। तूं आख़िर छोकिरीअ जो संग छो विहारियो वेठो आहीं? ऐं तोखे इहा ख़बर न आहे त मुरादी तोखे संग छॾे ॾींदी? साईं, मां तव्हांजे हुकुम जो ताबेदार आहियां, मुरादी खे संग ॾियण लाइ तयारु बि आहियां। बसि मुंहिंजा कुझु शर्त आहिनि, मूं ग़रीब ते रहम जी नज़र कयो। हा, ॿुधाए छा थो चवणु चाहीं? साईं, दुनिया खे ख़बर आहे त बशू मवाली आहे, को नशो न छॾियो अथसि, एतिरे क़दुरु जो घर जी हर शइ खपाए छॾी, रलियूं विहाणा, एतिरे क़दुरु जो संदसि माउ जे नक जो कोको बि खपाए छॾियो। साईं, सुभाणे जो हू प्रिया खे विकिणी छॾे त उनजो ज़िम्मो केरु खणंदो? मां तव्हांखे हथ थो ॿधां, बसि बशू 6 महीना नशो न करे, असां सां गॾु हले, मज़ूरी करे, महिनत करे। साईं, मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, 7 महीने बशू खे संग मां ॾींदुसि। चाचा, तूं पंहिंजी जॻह ते सही आहीं, पर निहाणी विहारण सुठी ॻाल्हि त न आहे, कंहिंखे त ॾींदे न नेठि। हा, ॾींदुसि। साईं, सुल्तान जो वेठो आहे। केरु? सुल्तान? हा, हू मुंहिंजो भाइटियो आहे, यतीम आहे, मूं हुनखे पालियो आहे, पढ़ियल लिखियल आहे, सुलझियल आहे। ख़ैर, तूं बि वञी सोच, मां बि सोचां थी, मुरादीअ सां पोइ ॻाल्हाईंदासीं। अमा, मां ॿुधाए थो छॾियां कसम सां, मां बि सदोरीअ वांगुरु ॾींहं ॾिठे जो भॻो हलियो वेंदो साईं।
वरी कॾहिं बि घर मोटी न ईंदो साया। मां सदको वञा पंहिंजे बचड़े तां। अब किथे कावड़ियो आहीं? मुंहिंजो दादलो पुटु वरी केॾां थो भॼी वञे? मुंहिंजी शादी छो नथी कराई? अमां हिकिड़ी ॻाल्हि त सोच, मूंखां सवाइ सॼो राजपण जियो मां रहिजी वियुमि ख़ैर में। अरे अब्बा, तोखे आउं किथां परणाया? मो मलूक त तोखे संग ॾेई नथो। छो नथो ॾे? ओ ज़िद लायो वेठो आहे, चए थो बशू माण्हू किथे आहे? जॾहिं माण्हू थींदो न पोइ संग ॾींदोसांसि। संग वरी मां कीअं न ॾींदो, मथां लही आयो आहे छा? हलो त हली सालार खान खे दां था ॾियूं। अम्मा सालार खान लाइक़ु खान नाइन जो इंसाफ़ करे ॻाल्हि खे सम्झो। अबा मूं महरू खे दां ॾिनी आहे। अम्मा इन मेरूअ में बि रईस लाइक़ खान जो रूह फूकियल थी। या असांजो साथ कॾहिं बि न ॾींदी, मां सुञाणांसि। हलो त हली सालार खान खे दां ॾेई अचूं, पोइ ॾिसजांइ त 2 ॾींहंनि में नतीजो कीअं थो निकिरे। आही मवाली, पर ॻाल्हि वाह जी कई अथई। सालार जेको आहे कड़क माण्हू, उहे बि वणनि सी कोन था। इहो परू तुंहिं बि अख में अथसि। अलाह कंदो इहो वंगार असांजी वही वेंदो। बाक़ी महरू में मूंखे बि शक आहे, इहा असांजी कान थींदी। हा मां सच थी चई। ॾिसजांइ सालार खान अहिड़ो आलो बेर जो डंडो ॾींदुसि, पोइ ॾिसो इहो मल्लूक कीअं थो न करे रंभाट करे चवंदो, साईं बशियो जे लाइ संग बि हाल आहे ऐं ठहूं बि अथा। ईअं न थिए त पोइ बशियो जो तजबुरो ई तजबुरो। ठीकु आहे नी? मां सम्झी वई आहियां नी? हाओ बशू, असां अॼु ई वॾे सालार ॾे हलंदासीं। मां तकड़ न कर, तकड़ न। रहिसो सालार शाम जो अची बंगले ते वेंदो आहे, पोइ पाण हली मिली उन सां जेका शइ ॻाल्हाइणी हूंदी न ॻाल्हाईंदासीं। सम्झी मां? अड़े खान साहब, हेतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि, तूं हथ ते हथ रखियो वेठो आहीं। छोरी ॾींहं ॾिठे जो भॼी वई आहे। कंहिं त ॾिठो हूंदो न छोरीअ खे, या बसि इहे उॾामी वई। निकितई न चीकट करे थो हाणे ची ची ची। बाबा सदोरी खे विसारे छॾाणे असां कोन ॻोल्हींदासीं। अड़े सदोरी असांजो नंगो आहे, नंगो। असीं नंगनि ऐं दंगनि ते सिर्फ़ु ॾींदा पिया आहियूं ऐं वठंदा पिया आहियूं। ऐं तूं थो चए त सदोरीअ खे विसारे छॾ। एतिरो मां बेग़रत कोन आहियां। बाबा सदोरी असांजो न, पर सालिया ऐं परुअ जो नंगा। अड़े पर मंगत वारस जी आहे न बाबा, वो असांजी कुछ भी न थिए। रे तुझे चवण ते रिश्ता खत्म कोन थींदा। पूरे राज खे ख़बर आहे त असीं छोरीअ जे मथां पोती विझण पे वियासूं त आ खणी कई छोरीअ। बाबा अञा त असां वारस जे नाम जी पोती भी कोन पाई सदोरी खे, न अॻ में भॼी वई। बाबा सदोरी असांजी न हुई, न आहे, न रहंदी। या सदोरी हुई जेका साले जे मुंह में धूड़ विझी वई। हाणे जेकॾहिं सदोरी मिली भी वई न त असां सदोरी खे क़बूल कोन कंदासीं। बाबा 2 ॾींहं 2 रातियूं थी वयूं न सदोरी खे था वे, ऐं हाणे हूअ असांजे नुंहुं थियण जे लाइक़ नाहे। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।